अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सभु ॿाहिरि ठीकु हूंदव, ख़ुशि हूंदव, शाद हूंदव, आबाद हूंदव। रब्बा कंदो तव्हां सभिनी भाइरनि जे सदके असांजा बि गम परेशानी दूर थींदा। दोस्तों, अॼु जो वीडियो तमामु इंट्रस्टिंग आहे। उनजी मेन वजह इहा आहे त हीउ वीडियो ठाहियो आहे मां मिक्स खिचड़ी, यानी कि मिक्स खिचड़ी जी मक़सदु इहो आहे त तव्हांखे मां पंहिंजी ॿिली ॾेखारींदुमि, मां तव्हांजो ॿार जूं ॿकरियूं ॾेखारींदुमि, मुंहिंजा नंढा पेसनि सां सिकनि सां रांदि कीअं खरे रहिया आहिनि उहो मां तव्हांखे ॾेखारींदुमि। दोस्तो, वीडियो एंड ताईं ॾिसिजो, असांजी सपोर्ट लाज़मी कजो। न की जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे बि असांजी रिक्वेस्ट आहे त चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो। त दोस्तो, शुरू कयूं था अॼु जो व्लॉग। दोस्तो, हीअ आहे असांजी तमामु ख़ूबसूरत ऐं प्यारी ॿिली। तव्हां ॾिसो त मथे कंहिं शइ खे ॾिसे थी, असां इन खे तमामु नोट कयोसीं त मथे असां बि तमामु गौर कयोसीं, पर मथे काई बि शइ असांखे नज़र नथी अचे, पर हिन खे शायदि का शइ अहिड़ी हूंदी जेका नज़र अचे थी। हीअ तमामु प्यारी ॿिली आहे ऐं नुक़सानु कंहिं बि क़िस्म जो कोई बि न पहुचाईंदी आहे। असांखां जेको थींदो आहे हिन जी ख़िदमत लाज़मी कंदा आहियूं। दोस्तो, ॿिली हिकु तमामु सुठो जानवर आहे, हर घर में धारणु घुरिजे। इन जा फ़ाइदा बि तमामु घणा आहिनि ऐं नुक़सान बि कान ॾींदी आहे। त दोस्तो, तव्हां ॾिसो त हिन जा कहिड़ा न अजीब कलर आहिनि ऐं तमामु ख़ूबसूरत ऐं तमामु प्यारी ॿिली। हिन जो नालो असां रखियो आहे ब्यूटीफुल कैट। दोस्तो, हीअ तमामु प्यारी ॿिली आहे। हिकु त चूहनि खे भॼाईंदी आहे, ॿियो त हीअ ॿारनि जी विंदर बि कंदी आहे, उनखे रांदि बि खेॾंदी आहे। तव्हां हिन जूं मस्तियूं ॾिसंदव त हिन जूं अजीब क़िस्म जूं मस्तियूं आहिनि जेका हीअ रांदि कंदी आहे। मिसाल के तौर फॉर एग्ज़ाम्पल तव्हां ॾिसंदव त हिन खे हिकु स्टिक ॾियूं था, हिन सां बिल्कुलु रांदि खेॾंदी फस्ट क्लास तरीक़े सां। ऐं हिन जे साम्हूं तव्हां ॾेॾर छॾींदव त ॾेॾर वांगुरु हीअ झोंप ॾींदी। हीअ तमामु फस्ट क्लास ऐं तमामु प्यारी ॿिली आहे जेका मुसलसल त असां वटि कोन वेहंदी आहे, पर कलाकु ॿ लाज़मी ईंदी आहे। दोस्तो, हीअ मुंहिंजा ॿ निड़ आहिनि जेके सिकनि सां खेॾी रहिया आहिनि। हिन दौर में सिकनि जो वैल्यू त न रहियो आहे, पर हीअ रांदि जे कमु लाज़मी ईंदा आहिनि। मां हिकु शॉपकीपर आहियां, जेके सिका थींदा आहिनि पोइ मुंहिंजा निड़ उन्हनि सां रांदि रूंदि कंदा आहिनि। हिकु त इन्हनि जे रांदि जो ज़रियो बि थी थो वञे, प्लस में पैसा आहिनि। पैसा त लाज़मी कम जी शइ आहे। त दोस्तो, जेके बि नवां दोस्त आहिनि, उमेद आहे तव्हां मुंहिंजी सपोर्ट लाज़मी कंदव, असांजा वीडियो एंड ताईं ॾिसंदव। असांजी हिकु नंढड़ी कोशिशि आहे जेका इन खे कामयाबु तव्हां दोस्त ई बणाए सघो था, ऐं उमेद आहे त तव्हां असांजी सपोर्ट लाज़मी कंदव। ऐं आउं हिकु वॾो यूट्यूबर न आहियां, पर हिकु नंढो यूट्यूबर आहियां जेका कोशिशि कंदो आहियां त हर हिकु शइ उहा मां तव्हांखे ॾेखारियां जेका तव्हांखे पसंदि अचे। हे दोस्तो, हे ॿकरियूं मुंहिंजूं त न आहिनि, पर असांजे शॉप जे साम्हूं हिकिड़ो पाड़ेसरी आहे जेको हिते ॿकरियूं गाहे ईंदो आहे। ॾिसो, रिज़्क़ हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंमें अलाह साईं तमामु घणी बरकत रखी आहे। ऐं आउं बि शुरू में शौक़ु करे चुको आहियां, पर किन ॻाल्हियुनि जे करे शौक़ खे ख़तमु करे छॾियुमि। हिन में बरकत आहे। अगरि तव्हां पंहिंजे घर में धारणु चाहियो ऐं तव्हां वटि जॻह आहे त तव्हां धारे सघो था, पर इहो ॿाहिराड़ीअ में मुमकिन आहे, शहर में ख़र्चो तमामु घणो आहे। त दोस्तो, इहो हुयो अॼु जो व्लॉग। उमेद आहे तव्हां सभिनी ॿारनि खे पसंदि ईंदो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर, पंहिंजो रखिजो तमामु घणो ख़्यालु।